नाज़रीन, हिन वक्त मां मौजूद आहियां वार्ड नंबर 19 में मरकज़ी मुस्लिम कॉलोनी में। हिते जॾहिं को चौमासे जूं बरसातियूं पयूं आहिनि, उन खां पोइ हिते पाणी तमामु घणी तादाद में वधी वियो आहे। को पाणी कढण बि न आयो। वधीक हिते इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हायूं था त हुननि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे पानी से जॾहिं को बरसात शुरू थी आहे उन ॾींहंनि खां वठी पाणी तमामु ज़्यादा हुयो। यको तक़रीबन कम महीनो खां मथे थी वियो आहे। अञा ताणी पाणी उहे ई करते बीठो आहे। काफ़ी कुझु मकान किरी पिया आहिनि, ॿिया मकान बि पाणी न निकितो त ॿिया बि किरता। मुस्लमाननि जो वॾो नुक़सानु थींदो। ग़रीब महिलो आहे, इन जे लाइ थोरो हुकूमत खे बि अपील करूं था, जेके बि इदारा आहिनि फलाही, उन्हनि खे बि अपील करूं था ताकि हे पाणी निकाल थी वञे। पाणी निकाल कराइनि असांखे इहो ज़रूरत आहे, पाणी निकाल थी वञे। हा, असां कोशिशि कयोसीं। अब्बास साहिब सां बि सच मुलाक़ात थियो आहे और अल्लाह तव्हांखे नेकी ॾे। इदारे सां म्यूनसिपालिटी वारा आहिनि, काफ़िलनि सां। हा, अॼु सुभाणे काउंसिलर साहिबु असांजो टालाणी साहिबु आहे, इन खे बि असां सॼो ॾेखारियोसीं कमु। हे जेको पाणी आहे उन बि ॾिठो आहे, उन बि अब्बास ताईं बि ॻाल्हि पहुचायो आहे और मीर एजाज़ ख़ान वटि बि ॻाल्हि पहुतो हूंदो, पर असां इहो उन वटि ॻाल्हि पहुचाइण जे लाइ काफ़ी साथियुनि ॻाल्हि पहुचाई आहे। बसि हाणे इहो असांजो नसीबु, कॾहिं घटिता पाणी उहो असांजो नसीबु। अलाह असांखे इस्तग़फ़ार करण जी तौफ़ीक़ ॾे। हे पंहिंजा अमालनि जी वजह खां असांजे मथां अलाह जो अज़ाब आयल आहे। अलाह असांखे माफ़ करे। मुस्लिम कॉलोनी तबलीगी मरकज़ आहे। इंतिहाई नमाज़ी माण्हू, किलोमीटर जे फ़ासिले खां 4 फुट जो पाणी बीठो आहे। बारिश खे गुज़रंदे लॻे थो त हफ़्तो 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि। एतिरे पाणी में असां नमाज़ मस्जिद में आज़ान न ॿुधी अॼु ताईं। को बि माण्हू मस्जिद ताईं न वञी सघियो आहे। मस्जिद वीरान आहे। हीअ कपिड़ा असां हिते पाए निकिरूं था, वरी घर वञी ॿिया कपिड़ा बदिलाए पोइ नमाज़ पढ़ूं था। इंतिज़ामिया खे असां अपील कयूं था, अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे, अलाह जो ख़ौफ़ करे असांजो पाणी कढाइण। असांखे ॿियो कुझु बि न खपे। असांजा घर ड्रही विया, पंहिंजा पाण ठाहींदासीं, महिनत मज़दूरी करे ठाहींदासीं। महिरबानी करे असांजो पाणी कढनि। असां तंग थी विया आहियूं, पेर पची पिया आहिनि। सभिनी ॿारनि खे तव्हां ॾिसंदो, नंढा नंढा ॿार हिन गटरनि जे पाणी में लुड़ंदा वता आहिनि। असां अपील कयूं था इंतिज़ामिया खे महिरबानी करे पाणी कढाइनि। हीअ असांजी इंतिज़ामिया वॾेरनि खे, सरमाएदारनि खे, जिते जिते को असर रसूख़ वारो माण्हू आहे त उन्हनि जो पाणी कढाइनि था। असांखे सॼो शहर 4 फुट पाणी शहर में बि असां ॾिठोसीं। हाणे शहर सॼो सुकी वियो आहे, लिहाज़ सॼो शहर सुकी वियो आहे। असांजी मुस्लिम कॉलोनी जो हाल इहो आहे, तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो था। महिरबानी करे तव्हां बि ख़ुदा वास्ते असांजी दां फ़रियाद पुॼायो त असांजो पाणी कढाइनि। शुक्रिया, महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लाइट जी सूरत हाल इहो आहे त कुझु ॾींहंनि खां लाइट त असां वटि हले थी पई, पर जेके थंभा आहिनि उहे इन पाणी हेठि आहिनि। मुस्लिम कॉलोनी में जेके थंभा, टोटली मुस्लिम कॉलोनी पाणी हेठि आहे। भरपासे वारा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में बि माना जेको आहे पाणी। असां त बिल्कुलु शहर नियर शहर आहियूं, माना भिटाई कॉलोनी सां टच आहियूं। मरकज़ी मुस्लिम कॉलोनी आहे। पाणी जे करे जेको आहे न, असां बिजली आहे सही 4-5 ॾींहंनि खां, मगर इहो आहे जो असां हलाए नथा सघूं। छो जो बिजली जे पाणी जे करे, बारिशनि जे करे जेके घरनि जा जेके इहे कनेक्शन्स आहिनि उहे बि ख़राबु थी विया आहिनि, जंहिंजे करे मच्छर ऐं माना गर्मी जे करे उहो अलॻि असांजे मथां तकलीफ़ आहे। सो इंतिज़ामिया खे असां अपील था कयूं त असांजी तरफ़ ध्यानु ॾियनि। हिते तक़रीबन माना 100 घर आहे, 600 खनि माण्हू रहे थो, ॿार बचो रहे थो पियो। सो जेको आहे असां इंतिज़ामिया जेके बि आहिनि तमामु इंतिज़ामिया ताईं इहा ॻाल्हि अॻु में बि पुॼाई आहे, मगर इहो आहे हिन टाइम ताईं कोई असांजे लाइ कोई मददगार कोई बि टीम या कोई अहिड़ो गवर्नमेंट जी तरफ़ां कोई इंतिज़ामिया पॉलिटिक्स जेके इंतिज़ामिया आहिनि कुझु इन तरफ़ बिल्कुलु ध्यानु न आहे ॾिनो। सो पढ़ियल लिखियल तबिको बि हिते बिल्कुलु ग़रीब तबिको बि रहे थो पियो हिते। सो इन पाणी जे अज़ाब में बि असां मुब्तला आहियूं। बिजली जा कनेक्शन जेके आहिनि, छो जो थंभा अंदरि पाणी हेठि आहिनि, सो उहे बि असां दुरुस्त नथा करे सघूं। बसि इन जे करे असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं त उहो जेको आहे असां सां माना जेको आहे साकार करे असांजे माना जेको आहे ॿार बचनि जो तकलीफ़ जो सबबु जेको आहे उहो असांखे दूरि करण जी महिरबानी करनि असांजे मथां। वॾी महिरबानी थींदी। नाज़रीन, मरकज़ी मुस्लिम कॉलोनी जे रिहाइशनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त जॾहिं खां चौमासे जूं बरसातूं थियूं आहिनि, हिते पाणी जी तादाद तमामु घणी वधी आहे। उनखां पोइ हिते पाणी कढण लाइ कोई अमलो जेको आहे हिते असां वटि आयो न आहे। असां जेको म्यूनसिपल कमेटी इंतिज़ामिया खे बि गुज़ारिश कई आहे त असांजो पाणी जेको आहे कढियो वञे। हिते नमाज़ी माण्हू आहिनि, तक़रीबन नमाज़नि में बि उन्हनि खे ॾाढी प्रॉब्लम थिए थी। नंढा ॿार आहिनि, उहे बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु बिजली जी सहूलियत, अगरचे बिजली हिते आहे बि, लेकिन ख़ौफ़ जी ख़ातिर जेको आहे हिते माण्हू को बिजली इन जे लाइ नथो हलाए त हिते बिजली जा जेके बि थंभ आहिनि उहे तक़रीबन पाणी जे हेठि आयल आहिनि। इन जे करे को नुक़सान बि थी सघे थो। सो हितां जे इलाइक़े वासियुनि हुकूमत खां, इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयो आहे त जेतिरो जल्दी थी सघे हितां जो पाणी कढाए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरेयो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।